अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मैं तव्हांजो उस्ताद जयप्रकाश दीवा क्लास में एक भेरे ॿीहर खुश आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असांजी 10 सीरीज़ में अॼु असांजो टॉपिक आहे प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस। प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस, ज़माने हाल जारी। असां ऑलरेडी सभिनी टेंस के पार्ट्स के बारे में पढ़ी चुका आहियूं। अॼु असांजो ॿियो नंबर टेंस के बारे में पाण पढ़ी रहिया आहियूं, प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस, ज़माने हाल जारी। हाँ ॾिसो, सब खां पहिरीं हमेशा वांगुरु डेफिनेशन छा थिए थी, डेफिनेशन पढ़ूं था। चए थो प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस इज यूज्ड फॉर एन एक्शन which is happening right now। मतलब छा थियो, असां के ज़माने हाल जारी ॿुधाए थो त को कम जेको आहे हींअर हलंदड़ आहे, हींअर को कम जारी आहे, थी रहियो आहे। मिसाल तव्हांखे ॾियां त आऊं चवां आऊं पाणी पी रहियो आहियां, तो इहो छा आहे, हींअर जेको मुंहिंजी स्टेट छा आहे, को कम जेको आहे राइट नाउ आई एम डूइंग। त अहिड़े हिसाब सां असां जॾहिं बि कंटिन्यूअस जे बारे में ॻाल्हि कंदासीं, ज़माने हाल जारी जे बारे में ॻाल्हि कंदासीं, त असां इहो ई सम्झंदासीं असां अहिड़े कम जे बारे में ॻाल्हि कंदासीं जेको अञा ताईं जारी आहे। प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस। प्यारा ॿारो, हाँ डेफिनेशन क्लियर थियण खां पोइ हाणे असां पढ़ूं था त हमेशा टेंस जी का न का सुञाणप थिए थी, आइडेंटिफिकेशन थिए थी। त छा थिए थो आइडेंटिफिकेशन में, त बाबा सिंधी जुमिले जे आख़िर में रहियो आहे, रही आहे, रहिया आहिनि, रहियूं आहिनि, रहिया आहियूं वग़ैरह जुमिले जे आख़िर में हुजण लाज़मी आहे। जॾहिं बि तव्हां रहियो आहे, रहियूं आहिनि, रहिया आहिनि, रही आहे वग़ैरह अहिड़े टाइप जो सिंधी जे जुमिले में आख़िर में को लफ़्ज़ हूंदा त पाण सम्झंदासीं असांखे सम्झणु घुरिजे त इहो कहिड़ो टेंस आहे, प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस आहे। त इहा आहे असांजी सुञाणप प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस, ज़माने हाल जारी जी। कहिड़ी? रहियो आहे, रहिया आहिनि, रही आहे, रहियूं आहिनि, रहिया आहियूं वग़ैरह निशानियूं। हाणे ॾिसो, सुञाणप थियण खां पोइ असां पढ़ंदासीं त असांजे प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस जो फार्मूलो छा आहे, फॉर्मेशन छा आहे, कीअं असां जुमिले खे ठाहींदासीं। त फॉर्मेशन में पढ़ंदासीं, सभ खां पहिरीं असां यूज़ कंदासीं सब्जेक्ट। सब्जेक्ट खां पोइ छा ईंदो असांजो हेल्पिंग वर्ब। हेल्पिंग वर्ब खां पोइ छा ईंदो असांजो वर्ब। पोइ छा ईंदो ऑब्जेक्ट। हमेशा टेंस जी फॉर्मेशन इहा ई थींदी आहे, सब्जेक्ट हूंदो आहे, हेल्पिंग वर्ब हूंदो आहे, वर्ब हूंदो आहे, ऑब्जेक्ट हूंदो आहे। हाणे ॾिसो हिते हेल्पिंग वर्ब कहिड़ा हूंदा आहिनि, असां पढ़ंदासीं त हेल्पिंग वर्ब जेको आहे असांजा थींदा आई सां गॾु हमेशा असां इस्तेमालु कंदासीं एम। वी, यू, दे, ठीक है, या प्लूरल नाउन। जॾहिं बि असांजा हुई, यू, दे या को समय जमा इस्तेमाल कंदासीं, ॿ नाला थी सघनि था, तॾहिं पाण छा इस्तेमाल कंदासीं, उन्हनि सां गॾु इस्तेमाल कंदासीं आर। क्लियर? हाणे जॾहिं ही, शी, इट या सिंगुलर नाउन, इसम वाहिद, ठीक है, त सिंगुलर नाउन जॾहिं हूंदो त सिंगुलर नाउन सां पाण छा लॻाईंदासीं, इज। क्लियर? इहे असांजा जेके आहिनि हेल्पिंग वर्ब थींदा, हमेशा आई सां गॾु इस्तेमालु कंदासीं एम, वी, यू, दे। प्लूरल नाउन हिक खां वधीक शयूं हूंदियूं त उन सां गॾु पाण इस्तेमालु कंदासीं आर। ऐं सिंगुलर नाउन हूंदो, इसम वाहिद हूंदो, या ही, शी, इट हूंदो, त असां कहिड़ो हेल्पिंग वर्ब इस्तेमालु कंदासीं,
इज। क्लियर है? हेल्पिंग वर्ब, हेल्पिंग वर्ब जो मतलब छा थींदो? मददगार फेल, जेको जुमिले खे मुकम्मल करे, असांखे सम्झाए त बाबा कहिड़े टेंस जो जुमिलो आहे। हिन खां पोइ ॾिसो, जॾहिं तव्हां हेल्पिंग वर्ब इस्तेमाल करे छॾिया त हाणे हिकिड़ो अचे पियो वर्ब। हाणे वर्ब कहिड़ो इस्तेमाल कंदासीं? हाणे वर्ब में हमेशह असां कंटिन्यूअस फॉर्म में फोर्थ फॉर्म इस्तेमाल कंदासीं। ठीक आहे? फोर्थ फॉर्म के ईअं पाण चई सघूं था त फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब हूंदो प्लस असां इंग जो इजाफो कंदासीं। क्लियर? समझूं था मिसाल, अगर ईट आहे, ईट माना खाइण, हाणे ईट फर्स्ट फॉर्म आहे त पाण इन सां गॾु छा कंदासीं? प्लस जो इजाफो करे इनके छा ठाहे छॾींदासीं? ईटिंग। क्लियर? माना वर्ब जो इनके फोर्थ फॉर्म भी चइबो आहे। क्लियर? हाणे ॾिसो, जॾहिं ईट ईटिंग थिए थो त अहिड़े हिसाब सां अगर पाण चऊं टेक, त इहो छा थींदो? प्लस इंग, टेकिंग। क्लियर? हाणे हिते ॾिसो, जॾहिं बि वर्ब जे फर्स्ट फॉर्म सां गॾु ई अचे थो त असां ई खे हटाए इंग जो इजाफो कंदासीं, इहो थींदो टेक जो टेकिंग। क्लियर? अगर हुजे रीड, रीड माना पढ़ण, प्लस इंग कंदासीं, छा थींदो? रीडिंग। क्लियर? तो सिंपल लफ्ज़न में पाण ईअं समझूं था त जॾहिं बि असां वर्ब जो फर्स्ट फॉर्म इस्तेमाल कंदासीं प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस में, त उन सां गॾु असां इंग जो इजाफो करे उनखे फोर्थ फॉर्म में बदिलाए छॾींदासीं। छा थींदो? ईट जो ईटिंग, रीड जो रीडिंग, राइट जो राइटिंग, लर्न जो लर्निंग। क्लियर? इहो हुयो असांजो वर्ब जो फॉर्म जेको प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस में इस्तेमाल थींदो आहे। उम्मीद आहे तव्हांखे हेल्पिंग वर्ब जो कॉन्सेप्ट समझ में आयो हूंदो ऐं वर्ब जो कॉन्सेप्ट समझ में आयो हूंदो। हाणे असां सब्जेक्ट ऐं ऑब्जेक्ट जे बारे में प्रेजेंट इंडेफिनिट में टेंस में पढ़ी चुका आहियूं ऐं ॿियो असांजी हिकिड़ी वीडियो आहे सेंटेंस स्ट्रक्चरिंग वारी। अगर तव्हां हिननि जे बारे में समझ में नथी अचे त महिरबानी करे असांजी उहा वीडियो ॾिसी तव्हां उनखे कंफर्म करे सघंदव त सब्जेक्ट छा खे चइबो आहे, ऑब्जेक्ट छा खे चइबो आहे, इहो असां पढ़ाए चुका आहियूं। हिते असांजे लाइ नई ॻाल्हि जेको आहे उहा आहे हेल्पिंग वर्ब ऐं वर्ब जो फॉर्म। हाणे असां हिकिड़ो कुछ मिसाल कयूं था त आऊं खत लिखी रहियो आहियां। त रहियो आहियां अची वियो जुमिले में त पाण चवंदासीं प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस आहे। हाणे फॉर्मेशन पाण पढ़ी चुका आहियूं त जुमिलो कीअं ठाहींदासीं? आऊं, आऊं खे छा इस्तेमाल कंदासीं? आई। आई सां गॾु हेल्पिंग वर्ब कहिड़ो लॻंदो? पाण लिखी चुका आहियूं, पढ़ी चुका आहियूं। आई सां गॾु हमेशह इस्तेमाल थींदो आहे कंटिन्यूअस फॉर्म में एम, प्रेजेंट कंटिन्यूअस में। पोइ हाणे ॻोल्हींदासीं वर्ब कहिड़ो आहे। त वर्ब कहिड़ो आहे असां वटि? आऊं खत लिखी रहियो आहियां। कहिड़ो कमु थी रहियो आहे? लिखण वारो कमु थी रहियो आहे। त आऊं छा आहे कयां पियो? लिखी रहियो आहियां। आई एम राइटिंग, छा थो लिखां? खत लिखां थो। त आई एम राइटिंग लेटर, आई एम राइटिंग लेटर। आऊं खत लिखी रहियो आहियां। ॿियो मिसाल आहे हू कार हलाई रहियो आहे। हू कार हलाए रहियो आहे। त पाण छा चवंदासीं? ही। हू खे छा लिखंदासीं? ही। हाणे ॾिसो ही सां गॾु पाण हेल्पिंग वर्ब छा इस्तेमाल करे रहिया आहियूं? ही, शी, इट या सिंगुलर नाउन हूंदो त इज इस्तेमाल कंदासीं। ही सां गॾु इस्तेमाल कंदासीं इज। हाणे ॻोल्हींदासीं वर्ब कहिड़ो इस्तेमाल थिए थो। त वर्ब जेको आहे असांजो हलाए रहियो आहे। त हलाइण इस्तेमाल थिए पियो। छा पियो हलाए? कार। त पाण छा चवंदासीं? ही इज ड्राइविंग कार। हू कार हलाई रहियो आहे। ही इज ड्राइविंग कार। क्लियर? हाणे असां वटि हिकिड़ो जुमिलो आहे आऊं क्रिकेट खेॾी रहियो आहियां।
आऊं क्रिकेट खेॾी रहियो आहियां। त पाण छा लिखंदासीं, आऊं पहिरीं पढ़ी चुका आहियूं, आई सां गॾु छा लिखंदो हेल्पिंग वर्ब, एम, आई एम। छा खेॾी रहियो आहे, क्रिकेट। त वर्ब कहिड़ो आहे असांजो, खेॾण। त आऊं खेॾी रहियो आहियां, आई एम प्लेइंग, प्ले माना खेॾण, इंग लॻाईंदासीं, आई एम प्लेइंग, छा खेॾी रहियो आहियां, क्रिकेट। त आऊं क्रिकेट खेॾी रहियो आहियां, आई एम प्लेइंग क्रिकेट। असीं चांहि ठाही रहिया आहियूं, क्लियर। हाणे असां हुई सां हेल्पिंग वर्ब आर, वी आर छा करे रहिया आहियूं, ठाहे रहिया आहियूं। त ठाहे माना वी आर मेकिंग टी, असां चांहि ठाहे रहिया आहियूं। हाणे आहे असद सबक यादि करे रहियो आहे, कीअं ठाहींदासीं, असद सिंगुलर नाउन आहे, अकेलो नालो आहे। असद जॾहिं सिंगुलर नाउन हूंदो त पाण लॻाईंदासीं इज़, त छा थींदो, असद इज़ छा करे रहियो आहे, यादि करे रहियो आहे। त यादि करण खे छा चइबो आहे इंग्लिश में, थोरो सोचो, रिमेंबर। इंग लॻाईंदासीं, रिमेंबरिंग लेसन। असद इज रिमेंबरिंग लेसन, असद सबक यादि करे रहियो आहे, क्लियर। ये हुया असांजा प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस जा अफर्मेटिव या सिंपल सेंटेंस ठाहिण असां सिखियासीं। त कीअं असां प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस जा जुमला ठाहींदासीं, सेंटेंसिस ठाहींदासीं, हेल्पिंग वर्ब जे बारे में सिखियोसीं, वर्ब जे बारे में सिखियोसीं, कीअं इन्हनि खे यूटिलाइज़ कंदा आहियूं, कीअं इस्तेमालु कंदा आहियूं, इन्हनि जे बारे में सिखियोसीं। हाणे वधीक असां जुमलनि जा क़िस्म पढ़ूं था। कहिड़ा ॿारो, हाणे असां अफर्मेटिव सिंपल सेंटेंस पढ़ियासीं, हुन खां पोइ अॼु हाणे पाण अचूं था इंट्रोगेटिव सेंटेंसिस, माना सवालिया जुमला। इंट्रोगेटिव सेंटेंस जो फार्मूलो जेको हूंदो आहे उहो हूंदो आहे हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब, वर्ब सां गॾु इंग लॻाईंदा आहियूं कंटिन्यूअस में, प्लस ऑब्जेक्ट, आख़िर में क्वेश्चन मार्क जेको ॾियणु तमामु ज़रूरी आहे, लाज़मी आहे। ॾिसो हाणे हिते असां अफर्मेटिव में जुमिलो ठाहियोसीं त छा हुयो फार्मूलो, सब्जेक्ट सां पोइ जेको आहे हेल्पिंग वर्ब हुयो। हाणे जॾहिं असां इंट्रोगेटिव ठाहींदासीं त यादि रखिजो हेल्पिंग वर्ब खे असां सब्जेक्ट खां पहिरीं आणींदासीं। माना अगरि हिते हुजे आई एम, आई सब्जेक्ट आहे, एम तव्हांजो हेल्पिंग वर्ब आहे, जॾहिं असां इंट्रोगेटिव कंदासीं त हिन एम खे पाण पहिरीं खणी ईंदासीं, छा लिखंदासीं, एम। समझ में आयो, सिंपल कहाणी, सब्जेक्ट खां पहिरीं खणी ईंदासीं हेल्पिंग वर्ब खे। हाणे कुछ मिसाल कयूं था, जीअं छा तव्हां किताब पढ़ी रहिया आहियो, इंट्रोगेटिव जो जुमिलो आहे, की इंग्लिश कंदासीं ट्रांसलेट, छा तव्हां किताब पढ़ी रहिया आहियो। हाणे सब्जेक्ट पंहिंजो छा आहे, तव्हां, इंग्लिश में छा चइबो आहे, यू। हाणे यू सां गॾु असां पढ़ी रहिया आहियूं त यू सां गॾु असां हमेशह हेल्पिंग वर्ब लॻाईंदा आहियूं आर, त आर हेल्पिंग वर्ब पहिरीं लॻाईंदासीं, छा कंदासीं, आर, पोइ सब्जेक्ट, पोइ तव्हांजो वर्ब, वर्ब छा आहे, कहिड़ो कमु थी रहियो आहे हिते, एक्शन कहिड़ो आहे, पढ़ी रहियो आहे, त छा कंदासीं, आर यू रीडिंग ए बुक, आखिर में क्वेश्चन मार्क जी निशानी, सवालिया निशानी, छा चवंदासीं, छा तव्हां किताब पढ़ी रहिया आहियो, आर यू रीडिंग ए बुक, आर यू रीडिंग ए बुक। अहिड़े हिसाब सां ॿियो जुमिलो हुजे, छा असीं मानी खाई रहिया आहियूं,
ठीक है। छा अचे थो त छा असांजी निशानी आहे इंट्रोगेटिव जी, त छा असीं मानी खाई रहिया आहियूं, त छा लिखंदासीं, सब्जेक्ट छा आहे असीं, असीं खे इंग्लिश में छा चवंदा आहियूं, वी सां गॾु असां इस्तेमालु कंदा आहियूं हेल्पिंग वर्ब आर, त हिते इस्तेमालु कंदासीं आर वी, कहिड़ो एक्शन थी रहियो आहे, खाइण वारो, आर वी ईटिंग मील, आर वी ईटिंग मानी खे छा चवंदा आहियूं, मील, सवालिया निशान, सिंपल, आर वी ईटिंग मील, ठीक है। छा तव्हां किताब पढ़ी रहिया आहियो, आर यू रीडिंग बुक, छा असीं मानी खाई रहिया आहियूं, आर वी ईटिंग मील, त इहे जॾहिं असां छा जो इस्तेमालु कंदासीं त इहो असांजा जुमिला थींदा इंट्रोगेटिव सेंटेंस जा। अहिड़ा तव्हां ॿिया जुमिला ठाही सघो था। हाणे पाण पढ़ूं था नेगेटिव सेंटेंसेस, ठीक आहे, नाकारिया जुमिला, हाउ वी मेक नेगेटिव सेंटेंसेस ऑफ प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस, त कीअं ठाहींदासीं, ॾिसो हमेशह फार्मूलो पहिरीं पढ़ूं था, नेगेटिव जो फार्मूलो छा हूंदो, फॉर्मेशन छा हुजणु घुरिजे, सभ खां पहिरीं ईंदो सब्जेक्ट, सब्जेक्ट खां पोइ तव्हांजो ईंदो हेल्पिंग वर्ब माना इज एम आर, पोइ तव्हांजो ईंदो, हाणे हिते ॾिसो नेगेटिव आहे जी, इंट्रोगेटिव में असांजी सुञाणप हुई छा, त हिते सुञाणप आहे न, त छा कंदासीं, सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब पोइ नॉट, पोइ तव्हांजो वर्ब, पोइ ऑब्जेक्ट, सिंपल। फॉर्मेशन अची वई त जुमिला ठाहिण तमामु ईज़ी आहिनि, सेंटेंसेस ठाहिण तमामु ईज़ी आहिनि, कीअं, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस नॉट वर्ब प्लस ऑब्जेक्ट। अगरि पाण चऊं उहे शादी में न नची न रहिया आहिनि, जुमिलो छा आहे, उहे शादी में नची न रहिया आहिनि, त पाण छा चवंदासीं, उहे, त सिंपल पाण उहे खे छा चवंदा आहियूं, दे सां गॾु हेल्पिंग वर्ब पाण पढ़िया आहियूं आर, दे आर न, त आर खां पोइ हेल्पिंग वर्ब सां पोइ नॉट, क्लियर, दे आर नॉट डांस करण, नचण, डांसिंग इन द वेडिंग, सिंपल, उहे शादी में नची न रहिया आहिनि, दे आर नॉट डांसिंग इन द वेडिंग। ॿियो जुमिलो कयूं था, आऊं पढ़ाए न रहियो आहियां, इनके मजीद बेहतर कयूं था, आऊं ग्रामर पढ़ाए न रहियो आहियां, ठीक आहे, त पाण छा चवां, हाणे चऊं आऊं, त सिंपल आई सां गॾु हेल्पिंग वर्ब छा हूंदो आहे, पढ़ी आया आहियूं, आई एम नॉट, हिकिड़ो हूंदो आहे पढ़ण, ॿियो हूंदो आहे पढ़ाइण, पढ़ण खे त पाण चवंदा आहियूं रीड, त पढ़ाइण खे पाण छा चवंदासीं, हिते पढ़ाइण खे चवंदासीं टीच, त टीच सां गॾु लॻाईंदासीं इंग, आई एम नॉट टीचिंग ग्रामर, ऑब्जेक्ट छा आहे, ग्रामर, क्लियर, आई एम नॉट टीचिंग ग्रामर, आई एम नॉट टीचिंग ग्रामर, आऊं ग्रामर न पढ़ाई रहियो आहियां। इहे हुया असांजा नेगेटिव सेंटेंस। तव्हां इन्हनि खां अलावा बि जेके आहिनि जॾहिं फॉर्मेशन क़ाइदो लाज़ पढ़ी चुका आहियो त तव्हां नेगेटिव सेंटेंस ठाहे सघो था। हाणे असां पढ़ूं था इंट्रोगेटिव नेगेटिव। पहिरां बारो असां जेको आहे अफर्मेटिव मतिलबु सादा जुमिला पढ़ी चुका आहियूं, इंट्रोगेटिव सवालिया जुमिला पढ़ी चुका आहियूं, नेगेटिव
नाकारिया जुमला पढ़ी चुका आहियूं। त हाणे चौथों फॉर्म जेको हूंदो आहे सेंटेंस जो त सवालिया नाकारिया जुमला, माना सवालिया ऐं नाकारिया ॿई गॾु अचनि की हुनखे छा चवंदासीं, इंट्रोगेटिव नेगेटिव सेंटेंस। हाणे इंट्रोगेटिव नेगेटिव सेंटेंस कीअं ठाहींदासीं, अचो त पढ़ूं। छा थो चए, छा सॉरी फार्मूलो पढ़ूं था पहिरीं। फार्मूलो छा आहे, हमेशा पहिरीं ईंदो हेल्पिंग वर्ब, पोइ हूंदो सब्जेक्ट, पोइ हूंदो नॉट, पोइ हूंदो वर्ब, पोइ हूंदो पाण जो ऑब्जेक्ट ऐं सवालिया आहे त सवालिया निशानी क्वेश्चन मार्क। हाणे हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट खां पहिरीं ईंदो, पोइ छा थींदो, सब्जेक्ट खां पोइ नॉट ईंदो। ॿार ग़लती कनि था, हेल्पिंग वर्ब सां खां पोइ जेको नॉट लॻाईंदा आहिनि, पोइ सब्जेक्ट लॻाईंदा आहिनि। त पाण खे सही तरीक़े सां हेल्पिंग वर्ब लॻाए पोइ सब्जेक्ट लॻाइणो आहे, सब्जेक्ट लॻाए पोइ पाण खे नॉट लॻाइणो आहे। क्लियर। हाणे कुझु जुमला ठाहियूं था। मिसाल, छा आऊं स्कूल न वञी रहियो आहियां। छा आऊं स्कूल न वञी रहियो आहियां। त ॾिसो हाणे इंट्रोगेटिव ऐं नेगेटिव, हिते नेगेटिव जो न अची वियो, इंट्रोगेटिव जो छा अची वियो। त इहे छा थी वियो असांजो इंट्रोगेटिव नेगेटिव सेंटेंस ठही वियो। हाणे ट्रांसलेट कयूं था, छा आऊं स्कूल न वञी रहियो आहियां। आई आहे त आई जो हेल्पिंग वर्ब छा थींदो आहे, एम। त पहिरीं आणींदासीं, छा थींदो, एम आई, पोइ छा ईंदो फार्मूले जे हिसाब सां नॉट, एम आई नॉट वञण वर्ब। त वञण खे पाण चवंदा आहियूं गो, इंग लॻाईंदासीं गोइंग। केॾा, एम आई नॉट गोइंग टू स्कूल। आखिर में सवाल निशानी। त इहो असांजो जुमलो थी वियो इंट्रोगेटिव नेगेटिव। कीअं, छा आऊं स्कूल न वञी रहियो आहियां, एम आई नॉट गोइंग टू स्कूल। वरी आहे ॿियो जुमलो पढ़ूं था, छा असीं मानी न पचाए रहिया आहियूं। क्लियर। छा असीं मानी न पचाए रहिया आहियूं। त पाण चवंदासीं असीं, वुई सां हेल्पिंग वर्ब छा थींदो हमेशा, आर। त आर पहिरीं लिखंदासीं, आर वुई सां गॾु सब्जेक्ट सां गॾु पोइ छा लॻाईंदासीं, नॉट। आर वी नॉट पचाइण, कुकिंग। छा मानी, त पाण ईअं लिखी सघूं था, आर वी नॉट कुकिंग मील। सवालिया निशानी। छा असां मानी पचाए रहिया न पचाए रहिया आहियूं, छा असां मानी न पचाए रहिया आहियूं। आर वी नॉट कुकिंग मील, आर वी नॉट कुकिंग मील। क्लियर। त इहे हुया असांजा इंट्रोगेटिव नेगेटिव जुमला असां सिखण जी कोशिश कई आहे। हाणे तव्हां पंहिंजा कुझु जुमला वेही कापी ते ठाहींदो ऐं कापी ते ठाहिण खां पोइ हाणे आउं तव्हांखे कुझु होमवर्क ॾियां थो, उहे जुमला लिखी असांखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। थैंक यू। प्यारा वारो, हाणे तव्हांखे प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस जा कुझु जुमला जेके आहिनि ट्रांसलेट करणा आहिनि इंग्लिश में ऐं कमेंट सेक्शन में असांखे शेयर करणा आहिनि। ॾिसो छा आहे होमवर्क में, छोकिरी गीत ॻाए रही आहे। छोकिरी गीत ॻाए रही आहे। छा ॿार टीवी ॾिसी रहिया आहिनि। छा ॿार टीवी ॾिसी रहिया आहिनि। अली पंहिंजे स्कूल जो कमु न करी रहियो आहे। अली पंहिंजी स्कूल जो कमु न करी रहियो
आहे। इन्हनि टिनी सेंटेंसनि जी तव्हां ट्रांसलेट करे कमेंट सेक्शन में ॿुधाईंदव। डीवा क्लास हिकु भेरे ॿीहर लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजनि दोस्तनि सां शेयर कयो। थैंक यू सो मच।